नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी। अवां खे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर लॻ ॻोठ खूह वली मोहम्मद में मशहूर दरगाह अल्लाह वसायो फ़क़ीर जे अंगण ते फ़क़ीर ग़ुलाम नबी मैथिलो ऐं संदसि फर्ज़ंद एडिशनल सेशन जज घोटकी ग़ुलाम मुर्तज़ा मैथिलो पारां नएं साल 2020 जी आमद जी ख़ुशी में महफ़िल मौसीक़ी मच कचेरी मुनक़िद कराई वई, जंहिं में सिंध जे नाले वारनि फ़नकारनि तुफ़ैल संजराणी, साज़िया समो समेत ॿियनि सूफ़ी फ़नकारनि, सूफ़ी शाइर सचल सरमस्त भेटाई बेदल ॿुधल फ़क़ीर ऐं ॿियनि सूफ़ी फ़नकारनि जा कलाम ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते एडिशनल सेशन जज ग़ुलाम मुर्तज़ा मैथिलो मच कचेरी खे ख़िताब कंदे चयो त सभिनी मुसलमाननि खे दुआ आहे त ईंदड़ नएं साल 2020 में ख़ुशियूं ऐं कामयाबियूं नसीब थींदियूं। मच कचेरी में रिटायर्ड जस्टिस अली साईं ॾिनो मैथिलो, सेशन जज बलोचिस्तान अब्दुल रशीद उमराणी, प्रोफेसर अब्दुल क़यूम मैथिलो समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में मुल्क जी बका जी सलामती लाइ दुआ पिणु घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।